तड़ोलग राजवा शाख में पानी जो वॾो काल वारी उॾामण लॻी। हज़ारे एकड़ ज़मीनूं सुकी ठूठ थी वयूं। पाणी जी खोट ऐं खाते न थियण ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। दड़े वेझो पञारी केनाल मां निकिरंदड़ राजवा में पाणी जी खोट ऐं खाटी न थियण ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मक़ामी आबादगारनि जोधो जाखरो, इनायत जाखरो, महबूब जाखरो ऐं ॿियनि जी अॻवानी में जाखरा स्टाफ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते हथनि जे मुतासिर आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राजवा में गुज़िरियल 4 महीननि खां पाणी न अचण करे सारियुनि जो वेचारो पोखे न सघिया आहियूं। हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन छिकी ठूठ थी वयूं आहिनि। हिननि चयो त राजवा शाख जी खाटी न थियण करे सॼो वाह मिटीअ सां सुटिजी वियो आहे। पाणी न अचण करे चौपायो माल अॼु मरी रहियो आहे। मस्जिदनि में वज़ू लाइ पाणी बि न आहे, जॾहिं त मकई, कमंद ऐं ॿिया फसल सुकी रहिया आहिनि। हिन मुतालबो कयो त राजवा शाख जी खाटी कराए पाणी जी खोट ख़तम करे वधीक नुक़सान खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाली खाटी कोन थी थिए। असां 6 महीने खां पाणी कोन्हे, नाली बंजर लॻी पई। तव्हां पाण ॾिसो पिया पोजीशन। ऐं मान मिसकिन खे माल जी पाणी पीअण लाइ कोन थो मिले। मान जी घोड़ा घोड़ा ऐं असांजो एहतजाज आहे त जेको राजवा नाले ते पाणी ॾिनो वञे ऐं खाटी कराई ॾिनी वञे।